रावल खान जेकॾहिं मां तव्हांजो मुजरिम आहियां न त गोली हणी मारे छॾियो, बाक़ी हिते रखण मां तव्हांखे को बि फ़ाइदो कोन। जेसी ताईं तुंहिंजो भाउ मुराद असांजे हथ नथो अचे न तेसी ताईं तूं असां ॾे क़ैद आहीं ऐं तोखे ज़िंदा रखणु लाज़मी आहे। जेकॾहिं उहो हथ अची वियो न त तव्हां ॿिन्हिनि भाइरनि जूं क़बरूं गॾु ठाहींदासीं। रावल खान मां तव्हां वटि मौजूदु आहियां, पोइ अता मुराद जे पोयां तव्हां छो पिया आहियो? शरल तव्हां ॿई बराबरि जा ॾुआरी आहियो। असां ॿिन्हिनि खे सज़ा गॾु ॾींदासीं। तव्हां पंहिंजो पलांद पूरो कयो ऐं मूंखे मारे विछो, मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ हूंदो। सज़ा त ॿिन्हिनि खे गॾु ॾींदुसि। शेरल, अॼु राति तुंहिंजे घर में की तुंहिंजे भाउ मुराद जा हथ पेर वठी असां हुनखे हिते वठी ईंदासीं, पोइ ॿिन्हिनि भाइरनि जूं क़बरूं ठाहींदासीं ऐं हिते ई दफ़न कंदासीं। अमन वठी वञ हिनखे तव्हां। सोट मानी जो टाइम थी वियो आहे, हल त घर हली मानी खाई अचो। न मानी हिते था घुरायो। न सोट घर। माना तूं बि माई जो ग़ुलाम थी वियो आहीं। ठीकु आहे, घर ई था मानी खाऊं। अच। काॾे वा काॾे? अवारेस रावल खान कची का काम घुराइनि माल जो वठण लाइ चपर ठाराइनि। वञो होॾे हमरा बीठा अथई, पाणे हो तो लाराईंदा हुते। छोटो तूं हिन वक़्तु मूंखे पंहिंजो सभ खां वॾे मां वॾो दुश्मन सम्झी अथई, ऐं सच पुछी त मां बि तुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन ई आहियां। पर हाणे हीअं कर, जो खण बंदूक ऐं सिकू जीअं कर मूंखे पूरो, पोइ मन को तुंहिंजे दिलि खे सुकून मिले। छोटो मां तोखे पंहिंजो दुश्मन कोन थो सम्झां, पर मां अॻे ई परेशान आहियां। जॾहिं खां सिकू खे क़तलु कयो अथमि मुंहिंजो रातिनि जो सुकून ई बर्बादु थी वियो। जॾहिं बि चाचा दीनू ऐं चाची मलूका ते मुंहिंजी नज़र पवंदी आहे त मूंखे मुंहिंजो ज़मीर ई मलामत कंदो आहे त हीउ मूं छा करे छॾियो। इन करे मां फलनि फसादनि वारी ज़िंदगी खां परे रहणु चाहियां थो ऐं बाक़ी बची ज़िंदगी अमुन सां रहणु चाहियां थो। सुठो, मां तव्हांखे हथु ॿधी अर्ज़ु थो कयां त मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। वर्ष सोट हाणे घणो बदिलजी वियो आहे, ऐं मां बि इहो थो चाहियां त हाणे फॾनि फसादनि खां परे करे बाक़ी ज़िंदगी पंहिंजी सुकून सां गुज़ारे। पर सुकून हिनखे तेसी ताईं न मिलंदो जेसि ताईं चाचे दीनू वारनि खां वञी दिलि सां माफ़ी नथो वठे ऐं हुनखे दिलि सां माफ़ नथा कनि। तेसि ताईं राति ॾींहुं हिनखे निंड न हूंदी, पियो तड़पंदो, चवे पंहिंजे नसीब खे। कमाल होशियारी सां हिन ते मथां कब्ज़ थी बीह त असां ॾिसूं था होॾे छा मसइलो आहे, किथे आहे। तूं बेफ़िक्र रह, मां हिन जे मथां कंट्रोल थो कयां। वञ तकिड़ो कर।
बाबा साईं वो ताक़त हमलो थियो आहे छा कंहिं कयो आहे बाबा हिन जाबिर हमलो कयो आहे वो ताक़त जाबिर जे ता जिंदा बची न वञणु घुरिजे तूं वञ जल्दी वञी सावलान खे ॼापो कर त जल्दी उहो ताक़त अचनि वञ शाबाश हा बाबा साईं हा फोटो जो रावल खान बाबा जा वो ताक़त हमलो कयो आहे रावल खान चो तो जल्दी पहुचो हाँ हाँ हला मालिक साईं खेर करे हिते त हाणे दुश्मन असांखे सुकून सां रहण ई नथा ॾियनि हिते पहिरियां थोरो घणो अमन हुयो जॾहिं खां वठी अकबर खान सां दुश्मनी कई अथनि त इहो सुकून ई ख़तम थी वियो आहे। हा सुणी चाकर खान ॻाल्हि कंदो हुयो त इहो अकबर खान वॾो ख़तरनाक माण्हू आहे पर तूं त उते रही आई आहीं न सुणी तूं छा थी सम्झी भला मां छा सम्झां पर तूं थोरो सोच सोरत जे माण्हू पंहिंजी न्याणी खे न बख़्श कयो उहो असांखे छा बख़्श कंदो जेसी ताईं हू मुकमल हिते बर्बादी न आणींदो न तेसी ताईं हू माठि करे कोन वेहींदो। इन जो मक़सद जे हिते अमुन कराइणो आहे त पोइ हिन अकबर खान खे मरणो पवंदो जेसी ताईं हू जहिड़ो आहे न तेसी ताईं रावल खान या दिलावर खान सुकून सां कोन रहंदा के न कंहिंजे हथां हुननि मथां हमला कराईंदो रहंदो। सुणी इंसान जो ई वेरी बणिजी वियो आहे। हाँ सूरत अॼुकल्ह पंहिंजा ई वैरी थी विया आहिनि पोइ त दुश्मननि खे मौक़ो मिली वेंदो न। मालिक साईं खेर करे सुणी खेरनि सां दिलावर खान ई रावल घर मोटी अचनि। बाबा साईं बाबा ख़ुशी जी ख़बर खणी आया छा तव्हां दरिया खान खे लेटाया आहियो ना बाबा साईं मुंहिंजे लाइ त ख़ुशीअ जी इहा ई ख़बर हुई बाक़ी तूं ॿी कहिड़ी ख़बर खणी थिए पतो आई बाबर साईं ख़बर पई आहे जाबिर खान रावल वारनि ते हमलो कयो आहे ऐं हिन वक़्तु रावल खान सॼे ॻोठ सां गॾु जाबिर जे पोयां आहे। जाबिर न जे पोयां सुठी बाहि बारी अथव भले इहा बाहि भरियल हुजे। बाबा साईं जाबिर असां लाइ पियो विड़े उनजी मदद करणु असांजो फर्ज़ु आहे। पुत्र असांखे जाबिर जी मदद लाइ त न आहे न हलणो असां जेसी ताईं उते हली पहुचंदासीं न तेसी ताईं कमु हिकु पासे थी वेंदो। पुत्र पोइ शाम ते इंतज़ारु था कयूं ॾिसूं था त घणा था मरनि घणनि खे ॾंभ थो अचे। हू हिननि जो न सोचे दरिया खान जो सोचे दरिया खान जो समझिए न। हा मां साथ तूं हिते बि मां वञी अकबर खान सां मिली थो अचां। मां बि तोसां गॾु हलंदुसि। मां साथ जेकॾहिं तूं उते हले न वॾी ताप कंदे। न न मां पंहिंजी ज़बान बंदि रखंदुसि छो जो डंडो हलंदो न मां ॻाल्हाईंदुसि जो। छा चयो मूं तूं हिते ज़बान खे बंदि रख पंहिंजी ज़बान खे बंदि। मां वञा थो अकबर खान ॾे हुन सां मिली थो अचां तोखे इहो चयमि न। मां साथ हिकिड़ो मिंट हेॾा मां तोखे सम्झायां थो त तोखे हुते अकबर खान सां छा ॻाल्हाइणो आहे ऐं कहिड़ी लहजे में ॻाल्हाइणो आहे मथां तूं ते जज़्बाती थी वञे ऐं मसइलो ॿियो थी वञे। हाणे तूं मूंखे सम्झाईंदे त मूंखे छा ॻाल्हाइणो आहे कीअं ॻाल्हाइणो आहे कहिड़े तरीक़े सां ॻाल्हाइणो आहे इहो सभु कुझु तूं मूंखे सम्झाईंदे।
चिब चरिया सम्झाया कोन थो, मां त ॻाल्हि थो कयां न। मूं तोखे छा चयो मांसां त पंहिंजूं ॻाल्हियूं पाण ताईं संभाले रख, हिकिड़ो लफ़्ज़ बि अॻिते न ॻाल्हाइजा। ॻाल्हायो अथई न, पोइ इहे ॾिस, सबर सोटी साण कॾहिं गोही न करे, पोइ तूं गोही न कंदे। मां तोखे चयो न अकबर खान सां मिली थो अचां, बसि पोयों सॾु न कजांइ। जेकॾहिं मूंखे पोयों सॾु कयो अथई मांसां त मुंहिंजो नालो अथई दरिया ख़ान। दुश्मननि खे ॿोड़िया ऐं तो जड़नि सॾनि खे तारिया। बसि हिकिड़ी महिरबानी कजांइ, पोयों सॾु न कजांइ। छॾ वञणु ॾिस, मां त महबूब मिठो माण्हू आहियां, पर मिठे माण्हू जे त क़दुरु ई कोन्हे कुझु। क़दुरु कना त उहो डंडो छो हलायां। बाबा साईं, कमदार अंब जेकी बि हरकत करे पियो पाण पियो करे या अकबर खान जे चवण ते पियो करे। दीदार तूं मुंहिंजो माण्हू आहीं, जेकर तूं असांजे ख़िलाफ़ को बि अहिड़े क़िस्म जो क़दम खणंदे त छा मां तोखे बख़्श कंदुसि? कॾहिं बि न, हरगिज़ न। बाबा साईं, तव्हांजी इजाज़त रसो आहे, असां अहिड़ो को बि ग़लति क़दम नथा खणी सघूं। जेकर मूं को अहिड़ो को ग़लति क़दम खयों त तव्हां मूंखे ज़िंदा कोन छॾींदव। पोइ तूं ई खणी ॿुधा त कमदार अंब अकबर खान जी चुर्च खां सवाइ कंहिं बि कम में हथु विझंदो न, कॾहिं बि न। ख़ासि करे मुंहिंजे ऐं दरिया खान जे विच में दुश्मनी वधाइण सवली ॻाल्हि कोन्हे। सही था चओ बाबा साईं, तव्हां त अमन पसंदि माण्हू आहियो, बाक़ी दरिया खान अहिड़ी का शैतानगी बर्दाश्त न कंदो ऐं सऊं सिधो दरिया खान वञी पवंदो अकबर खान जी गिचीअ में। मां बि इंतज़ार में आहियां त कॾहिं थो दरिया खान अकबर खान जी गिचीअ में हथु विझे, छो त अकबर खान हाणे सऊं सिधो जहिड़ो जुटण ते लही आयो आहे। हू चाहे थो त मां मंसूर खान जी ज़मीन ते कंहिं न कंहिं तरीक़े सां कब्ज़ो कयां, पर इहा अकबर खान जी भुल आहे। मां कॾहिं बि हुनखे हिन मक़सद में कामयाबु थियणु कोन ॾींदुसि। सजण आया भली आया, सजड़न जो सलामी थिया। हलिया मुराद खान हलिया, वेह पियो वेह। सच न पुछी, अॼु यार असां तोखे दिलि सां पे सारियो ऐं तूं अची वे। दादली भाड़े जे पुट डबल तारा जे कद बुत ऐं पेट खे मदे नज़र रखी हिन जे लाइ खाधो तयारु करे वठ। पोइ फड़, अॼु त मुंहिंजे मथां घोर पियो थो वञे, होश में त आहीं? ॿुधाए छा थियो अथई तोखे? ही तोखे फासाइण जी थो करे। हींअर रावल खान वियो आहे जाबर जे पुठियां ऐं ही तोखे रिजाए हिते विहारण थो चाहे जेसीं ताणी हू नथा अचनि। बड़े तारा गोल तारा, हाणे जेकॾहिं मुंहुं ख़राबु करेगा ॻाल्हि था कयूं त कावड़ थी करी, ऐं जेकॾहिं खिलड़ी था खीकारियूं त शक थी करी। हाणे तूं ई खणी ॿुधाए त रूटो करे त आख़िरकार छा करे? मुराद तोखे सुञाणे या न सुञाणे, पर मां तुंहिंजी नियत खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां। बाबा, तूं पंहिंजे पुफीअ जे अठियारनि ख़बरनि खे छॾ। अॼु वेह सॼी राति वेह मूंसां त दिलि जा हाल अहवाल पाण में वरियूं, कुझु तूं ॾे कुझु मां ॾियां। तुंहिंजी महिरबानी रूंदा, मां हिते अॼु अधे शेरल खां हाल वाल वठण आयो आहियां। बाबा असल ॻाल्हि इहा त तुंहिंजो भाउ विचूं तारो शेरल ख़ान, उहा रावल ख़ान जे क़ैद में, तोखे शाम हली उन सां मीटिंग थो कराए। अबा, हू क़ैद मां भॼी वियो आहे ऐं तूं बि था वञण जी कर। जेकॾहिं रावल खान वारा मोटिया न, तोखे बि क़ैद में विझी छॾींदा। चङो तो पुफी, ॿुधाई मां हलां थो। माशाल्लाह। अरे हाल त वठियो वञ न।
हाणे हीअं कर, असां हिन रस्ते सां तकिड़ो तकिड़ो हलूं था। तूं जेको बबरे वण खां गाॾी मोटरसाइकिल बीठी आहे काहे अचु, मता जेको आहे सावल हुन जा माण्हू न अचनि। तकड़ कर, हलो अचो। काथे अड़े क्या पर मूंखे जाबरी का ख़बर कान्हे का तो हू किथे आहे। अॻियां थी सभु ख़बरूं पइजी वेंदियूं। हले मां चवां थो त मूंखे इहो ॿुधाए न चापड़ी जो ठिकानो किथे आहे। ॿुधाए 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 ॿुधाए। रावल खान, मां सच थो चवां, मूंखे जाबिर जी का ख़बर न आहे तो हिन वक़्तु किथे आहिनि। तूं हीअं न मुड़ंदे। ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। रावल खान तर्स ही सही पियो चए। हिनखे जाबर जी का बि ख़बर न आहे, पर जाबर खे ख़ुदि ख़बर न आहे त हिन वक़्तु हू कहिड़े तरफ़ जो रुख कंदो। सावल खान हू भले दोज़ख जो रुख करे, पर असांखे हुनजो पीछो न आहे छॾिणो। तव्हां हिनखे मुंहिंजे हवाले कयो, पूरी ॼाण तव्हांखे मां वठी ॾींदुसि। हा थावल, वठी वञ हिन कमीणे खे। सुबुह ताईं हिन जी ज़ुबान खुलियल हुजे। जेसीं ताईं जाबरी जो ॾस न ॿुधाए तेसीं ताईं हिनखे हिते न वठी अचिजां। सावल कहिड़े बि तरीक़े सां हिन कमाल मां हाल अहिवाल पूरा कढणा आहिनि। तूं बेफ़िक्र थी रावल खान, हिन खां सॼी हक़ीक़त तोखे मां कढी ॾींदुसि। हल ॾे हल। जवान जी तकलीफ़ न सम्झी, वॾी मंज़िल माणे आया आहियूं। बुख लॻी आहे, मानी खाईंदा। जेको हाल आहे तो हाज़िर आहे, खोड़ मानी। मंज़िल परे जी आहे, जेतिरी जल्दी थी सघे त तुंहिंजी वॾी महिरबानी थींदी। घणी तकलीफ़ करण जी का बि ज़रूरत कान्हे, जेको घर में मौजूदु हुजे उहो ई खणी अचे। तव्हां वेहो, तव्हां सभु कुझु मिली वेंदो। मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जाबिर ॾींहं ॾिठे जो उतां अॻिते हमिलो करे थो, उतां शेरल खे आज़ादु करे वठी थो वञे, ऐं रावल वारा नाकाम थी वञनि था। बाबा साईं, इहो रावल खान जे लापरवाही जो नतीजो आहे जो ॾींहं ॾिठे जो जाबिर उतां तां शेरल खे छॾाए वियो। माण्हू एतिरो बि लापरवाह न थिए जो दुश्मन घर ते अची पाजे। बाबा साईं, अकबर खान ऐं जाबिर खान आया, सुकून सां हुनखे रहण कॾहिं बि कोन छॾींदा। दीदार, जाबिर खे माफ़ करे छॾे ॾिया। चाकर खान जी वॾे में वॾी ग़लती हुई, ऐं हिन ग़लती चाकर खान जो सिर खणाए, ऐं हाणे वरी रावल जे पोयां आहिनि। जेकॾहिं रावल अहिड़े क़िस्म जी लापरवाही कंदो रहियो पोइ त मारिजी वेंदो। हिन वक़्तु जाबिर जी पूरी मदद अकबर खान करे पियो। इनायत, हिन में को बि शक न आहे। जाबिर बि रावल जो मौत चाहे थो, ऐं अकबर खान बि रावल जो मौत चाहे थो। मूंखे बि शाम वञी पंहिंजे यारनि खां हाल अहिवाल वठणा पवंदा। मतां हू दिलि में कर,
त मंसूर खान आयो ई कोन। सर चांहि पियो। महिरबानी सोट जे तूं असांजी इज़त थो कर। सुठ वॾा आहियो, तव्हांजी इज़त न कंदुसि त ॿिए कंहिंजी कंदुसि। कमाल जंहिं शख़्स जे लाइ तूं पियो थो पादर खाईं थिए उहो शख़्स नांग कई नांग केॾी महिल तोखे बि ॾंगे सघी। हा कमाल, जाबिर ने तेरो भलो हुजे हा न कंहिं सां रहाई ज़रूर हुजे सा। कमाल इहा हक़ीक़त आहे त जाबिर हिते कंहिंसां बि न आहे रहाई। हर माण्हू खे पंहिंजो हुन दुश्मन बणाए छॾियो आहे। सामल खान, मूंखां वधीक जाबिर खे तव्हां सुञाणो था। मां त हिन वक़्तु तव्हांजे क़ैद में आहियां। हाणे जाबिर उन जॻहियुनि ते न वेंदो जंहिं जॻहियुनि जी मूंखे ख़बर आहे। इहा त मूंखे बि ख़बर आहे त तूं जेसिताईं असां वटि ईंदो तेसिताईं जाबिर उन्हनि ठिकाणनि ते न ईंदो जिन जिन जी तोखे ख़बर आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं तो असांखे सही ॾस पतो या को रस्तो न ॾिनो पर रावल ख़ान तोखे बि ज़िंदा कोन छॾींदो। पोइ त मां बि मजबूर हूंदुसि ऐं तोखे न बचाए सघंदुसि। कमाल, इन जो मतिलबु त मां पंहिंजी ज़िंदगी जो आसरो लाहे छॾियां? हा कमाल आहे त ईअं तूं पंहिंजी ज़िंदगी जो आसरो लाहे छॾ त भलो आहे। चवां थो न तोखे मां बि बचाए न सघंदुसि। हा बाक़ी जेके तुंहिंजी ज़िंदगी जी चंद घड़ियूं बचियूं आहिनि न से तूं मुंहिंजी ओताक ते आराम सां गुज़ारे सघी थो। पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ कमाल, जेकॾहिं भॼण जी कोशिशि कए न त हमेशह जे लाइ क़ैद थी वेंदे। वर्स योड़ा हथ खोली। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।